अज एक गोठ में ज़ाल मुर्स पानी जो भरे करे दिलो वजन पिया गुजरन पिया। अचानक सा एक सिख जख्मी हालत में परे को भजदो भजदो अची कदमन में किरियो। कदमन में अची करे किरियो। आवाज दई चे तो प्यारो मुझो साह निकरे तो माखे ब ठुक सिर्फ पानी जा जो। भई ज़ाल मुर्स चंदा न पानी तोखे नथा दई सघूं, माफ़ कजाए। इहो पानी ठाकुर जे स्नान लाइ खणी वञूं था। जेस ताईं असां ठाकुर के स्नान न कराईंदासीं उस ताईं असां पाण भी पंहिंजो मुंहुं झूठो न कंदाऊं। उन्ही स्नान जो पानी तोखे कीअं ॾियूं? वो सिख जख्मी हालत में वीचारो तड़फदे तड़फदे चए थो ओ तव्हांजो ठाकुर रुसी न वेंदो, तव्हांजो ठाकुर नाराज़ न थी वेंदो। इन ॿिनि ढुकनि पाणी सां मुंहिंजी ज़िंदगी बची वेंदी। मेहरबानी कयो मांखे ॿ ढुक सिर्फ पाणी जा ॾियो। हिन न मञो, पुठी ॾेई करे वञण लॻा। पोयों सिख आवाज़ ॾेई चए थो ओ ठाकुर जे बंदे खे मरण लाइ छॾे वञो था, ठाकुर जे बंदे के मौत जे मुंह में छॾे वञो था ठाकुर के स्नान कराइण। ओ वञो, हिन जन्म में ठाकुर त तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। जीअं सिख चयो हिननि खे चोट लगी, वापस मोटी आया। इहो चई करे सिख दम टोड़े छॾियो पंहिंजो, उते ई साह ख़त्म थी वियो, मरी वियो। ॿई ज़ाल मुर्स पोयों आया। हाणे जेड़ी माल ॾिठो सिख पाणी घुरदे घुरदे मरी वियो, पाणी न ॾिनोसीं। मायूस थी विया, मायूस चेहरा खणी अॼु घर आया। जीअं ठाकुर के स्नान करायो, वस्त्र पारायण लगा। अॼु मन में सोचिंदा कीअं गुरु जो सिख तड़फदो तड़फदो अची करे असांजे कदमनि में पियो। ॿ ढुक पाणी जा घुरई, असां न ॾिनासीं। अॼु आवाज़ कननि में गूंजे पई कि ठाकुर जे बंदे खे मरण लाइ छॾे वञो था, वञो, हिन जन्म में ठाकुर तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। आवाज़ गूंजे पई कननि में। जेड़ी माल बार बार शब्द गूंजनि पिया, हिक ॿिए खे चवनि था। पोइ अलाए केरु हुयो, अलाए कंहिंजो सिख हुयो, ख़बर नाहे, पर वेचारे खे तड़फदो मौत जे मुंह में छॾियो आहे, सकून नथो अचे। जेड़ी माल जांच कराई, ख़बर पई हे आनंदपुर साहिब जे तख्त ते विराजमान धन गुरु गोबिंद सिंह महाराज जो सिख। अॼु मन में सोचंदा सिख त मरी वियो, छो न हली करे उनजे गुरु खां बख़्शाए अचूं, माफ़ी वठी अचूं। ॿई ज़ाल मुर्स पंहिंजे घरों निकिता। धन गुरु गोबिंद सिंह महाराज रायपुर जी राणी जे महलन में हुया। जीअं उतों निकिरण लगा, सतगुर सां वज़ीर गॾनी, भाई दया सिंह गॾु हुया, संगतां गॾु हुयूं, घोड़े ते वेठा। अॼु हिनी ॿिनी ज़ाल मुर्स छा कयो? जेको रस्तो उतों आनंदपुर साहिब वेंदो आहे, रस्ते में संगत बीठी दर्शन करण लाइ कि सतगुर इतों गुज़रदा, इतों वेंदा, असां दर्शन कंदासीं। जेड़ी माल सिख संगत सजी दर्शन जे लाइ तरसे बीठी, ये ॿई ज़ाल मुर्स भी अची उनी लाइन में बीहे। इतों सतगुर वेंदा, असां हथ जोड़े पंहिंजूं भुलां बख़्शाईंदासीं कि माफ़ कजाए, तुझे सिख खे तड़फदो छॾे ॾिनोसीं, असां उनखे पाणी न ॾिनोसीं, दाता बख़्शे छॾजांइ। जेड़ी माल इंतज़ार में बीठा रहिया। अॼु गुरु गोबिंद सिंह महाराज उनी महल मों निकिता, मोकलाए करे रायपुर जी राणी सां, उतों जी संगत सां। जेड़ी माल घोड़े ते वेठा, जंहिं पासे वञणो हुयो, जाथे संगत इंतजार करे बीठी आनंदपुर साहिब वारे पासे, सतगुर हिकदम सां घोड़े जो मुंहुं ॿिए पासे करे छॾियो। भाई दया सिंह पुछंदा, दाता हलणो पाण खे हेॾे आ, आनंदपुर साहिब जो रस्तो हेॾे आ, होॾो घणो लंबो पइजी वेंदो, पातशाह होॾे मुंहुं छो कयो अथव घोड़े जो? सतगुर गुरु गोबिंद सिंह महाराज जे चेहरे ते अजीब जलाल, अखियुनि में तेज, आवाज ॾेई चवंदा, ओ वञो, हिन जन्म में ठाकुर त तव्हांखे कॾहिं दर्शन ॾींदो ई न। सतगुरु मुंहुं फेरे छॾियो, उतों हलिया विया। हे ॿई ज़ाल मुर्स सुबुह खां शाम थी वई, सिज लही वियो, बाक़ी संगतां हलियूं वयूं, ॿई बीठा रहिया। अॼु हिकु सिख गुज़रे पियो, उनखां पुछंदा, प्यारा अॼु हितों गुरु गोबिंद सिंह महाराज वञणा हुया आनंदपुर साहिब, तोखे कुछ ख़बर आ? हिन माल ताईं आया छो न आहिनि? अचणा त सुबुह जो हुया। उहो सिख चए थो, वधीक त मूंखे कुछ ख़बर न आहे, अचणा इन्ही रस्ते ॾों ई हुया, इतों ई वञणा हुया आनंदपुर साहिब।
पर मांखे ख़बर पई आहे गुरु गोबिंद सिंह महाराज निकिता घोड़े जो मुंहुं ॿिए पासे करे वधीक कुझु न कयो, बसि इहे ॿ लफ़्ज़ चया, वञो हिन जनम में ठाकुर तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। जेॾी महिल आवाज़ पई कननि ते, हिकदम सां ज़ारो ज़ार रोई करे चवनि था, पातशाह ख़बर न हुई तोखे ख़बर आहे तुंहिंजे सिक तड़फदी हालत में असांखे उते दम टोड़ी ते इहो जवाब ॾिनो, इहो श्राप ॾेई छॾियो कि वञो हिन जनम में ठाकुर तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। ओ पातशाह असां त पंहिंजूं भुलां बख़्शाइण आयासीं कि तूं बख़्शे छॾे, पर दाता तूं असांखे ॾिठो ई न, ॿुधो ई न, तोखे अॻु में ई ख़बर आहे तुंहिंजे सिक छा चयो। इन्हनि खे कहिड़ी ख़बर है, सतगुरु आहे घट घट के अंतर की जानत, भले बुरे की पीर मचा। जीअं आवाज़ ॿुधी हाणे उतो निराश न थिया, चवनि था छा थी पियो, सतगुरु इतो असांखे दर्शन न ॾिनो, हलिया विया, अॼु असां आनंदपुर साहिब वञूं था। उतो ॿई ज़ाल मुड़ुस आनंदपुर साहिब पहुता। आनंदपुर साहिब पहुता, जीअं सतगुरु अॻो वञनि पिया संगतनि सां, पोयों ॿई हथ जोड़े अखियुनि में पाणी खणी वञनि पिया सतगुरु जी पीठ जे पोयों। वञण लॻा, सतगुरु हिकदमि बीह रहिया। संगत पुछो, दाता छा थियो, बीठा छो? सतगुरु चवंदा, दया सिंह हे पोयों जेके ॿई अचनि था इन्हनि खे चई छॾ, असांजे पोयों न अचनि, ओ वञो हिन जनम में ठाकुर त तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। जीअं वरी इहे लफ़्ज़ ॿुधा, ईअं लॻो कंहिं कलेजे ते तीर हलाए छॾियो। उतो मुंहुं लाहे करे, अॻु साध संगत जी आनंदपुर साहिब ईअं न ठहियल हूंदो जी हाणे ठहियल आहे, 5 किला हुया, हिकु बाग सुहिणो ठहियल हो सतगुरु जो। अची बाग में पहुता, उन्ही बाग जो माली हुयो केसरा सिंह। जेड़ी महिल रोइन वेठा, केसरा सिंह अची करे पुछे थो, रो छो था? इन्ही दर ते त जेके रोईंदा ईंदा आहिनि खिलंदा वेंदा आहिनि, तव्हां रो छो था? हथ जोड़े करे ॿई ज़ाल मुड़ुस चवनि था, ओ गुरु जा प्यारा, असांखों ग़लती थी वई, गुरु जो सिख तड़फदो तड़फदो अची असांजे कदमनि में पियो, असांखों पाणी जा 2 ढुक घुरियईं, असां न ॾिनासीं, उहो वीचारो उते मरी वियो। वेंदे वेंदे असांखे चई वियो, वञो हिन जनम में ठाकुर तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। शायदि उन्ही सिख जा वचन अहिड़ा सच थिया नी, असां रस्ते में बीठा हुयासीं, सतगुरु मुंहुं मोड़े करे ॿिए पासे ॾों हलिया विया, अॼु हिते आया आहियूं, सतगुरु असांखे मुंहुं न ॾिनो, पुठी ॾेखारे चवनि था, वञो हिन जनम में ठाकुर त तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। हाणे सम्झ नथो अचे गुरु खे राज़ी कीअं कयूं। केसरा सिंह चए थो, प्यारो गुरु कॾहिं पंहिंजे सिख को नाराज़ न रहंदो, गुनाह त तव्हां वॾो कयो आहे, तव्हां गुरु जे सिख खे तड़फदो मरण लाइ छॾे ॾिनो आहे, तव्हां वॾी ग़लती कई आहे, पर जे सतगुरु बख़्शण ते अची वञे न, वॾा वॾा गुनाह बि बख़्शे छॾंदो।